बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उसूल दीन यानी दीन जूं पहाड़ूं, दीन जा बुनियाद। जंहिं इंसान जा इहे उसूल पक्का आहिनि, उन जे दीन जूं पहाड़ूं ऐं बुनियाद मज़बूत आहिनि। ऐं जंहिं शख़्स जा इहे बुनियाद पक्का न हुजनि, उन जो दीन ऐं ईमान बिल्कुलु कमज़ोर ऐं बेबुनियाद बणिजी वेंदा। इहे उसूल पंज आहिनि। तौहीद यानी अल्लाह हिकु आहे। अगरि अञा बुनियाद कचो थी वञे त माण्हू अल्लाह बदिरां ॿियनि खे रब, रज़ाक ऐं ख़ालिक मञणु शुरू थी वेंदा ऐं मुशरिक शुमार थी थियण लॻनि था। इंसान जे दीन जी ॿी पाड़ या बुनियाद आहे अदल। ख़ुदावंद आहे मुताल, आदिल आहे ऐं अदालत खे पसंदि कंदो आहे। बस अगरि को इंसान अल्लाह खे आदिल न मञींदो त अल्लाह ॾे ज़ुल्म जी निस्बत ॾींदो। अहिड़ी नमूने आदिल रब खे ज़ालिम चवंदो ऐं दीन तां तड़ियो वेंदो। बाक़ी दीन जे अहम टिनि पाड़नि जे बारे में अॻीं क़िस्त में गुफ़्तगू कंदासीं। अस्सलामु अलैकुम।